नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदालूं। ॾेहरकी मां ज़िले घोटकी में अंधेरी नगरी चरबट राजा वारो निज़ाम माड़ी पेट्रोलियम कंपनी खे तुर्कियाती स्कीमनि लाइ सिंध हुकूमत पारां मिलियल 3.5 अरब रुपया बंदर बांट करण लाइ कामोरनि नओं तरीक़ो ईजाद करे वरितो। नामियारी हाई कोर्ट जे वकील कलंदर कुबरियाला एसोसिएट्स जे चेयरमैन अल्ताफ़ हुसैन चगताई मीडिया सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त माड़ी पेट्रोलियम कंपनी खां ज़िले जी तुर्कियाती स्कीमनि लाइ 3.5 अरब रुपया मिलिया आहिनि, जंहिंमां 60% रक़म तालके ॾेहरकी ते ख़र्च करणो आहे। 3.5 अरब रुपया ख़र्च करण लाइ ज़िले जी अवाम खां 22 सेप्टेंबर ताईं दरख़्वास्तूं घुरायूं वयूं हुयूं, पर DC घोटकी उस्मान अब्दुल्ला 17 सेप्टेंबर ते MNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड, संदसि फर्ज़ंद नूर मोहम्मद लुंड ऐं माड़ी पेट्रोलियम कंपनी जे मैनेजमेंट सां मुलाक़ात करे स्कीमूं मंज़ूर करे छॾियूं आहिनि ऐं मंज़ूर नज़र इलाइक़नि में माण्हुनि खे स्कीमूं ॾिनियूं वयूं आहिनि, जिन जा ठीका बि मंज़ूर नज़र ठेकेदारनि खे ॾिना वेंदा। हिन चयो त 2009 में जॾहिं मां ADO लाएस तलू गैस फील्ड वारनि खां 9 करोड़ रुपया वरिता हुआ, जिन जी पुछा कई सवन त उहे ख़र्च थी चुका आहिनि, पर स्कीमनि जा नाला कोन्हनि। हुन चयो त मां हाई कोर्ट सखर में पटीशन करण लाइ माड़ी पेट्रोलियम इंतिज़ामिया ऐं DC घोटकी